तालके कोट ॾिजी मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में गैस जी बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ कोट बंगले में शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कोट ॾिजी तालके जे केतिरनि ई शहरनि कोट ॾिजी, कोट बंगलो, कुंभ, फ़कीराबाद, देहसोहो, जिसकाणी, बबर वॾा, कायम गोपांग, मुराद गोपांग, जानी बुड़ा, लियारी ऐं ॿियनि शहरनि ऐं ॻोठनि में गैस जी बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी रस्तनि ते निकिरी आया। एहतजाज कंदड़नि सईद अफज़ल हुसैन शाह, शरफुद्दीन तमरानी ॿिनि चयो त कोट ॾिजी गैस इंतज़ामियाउनि सां ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। गैस न हुअण करे रत पचाउ करण में तमामु ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। गैस न हुअण करे चुल्हा ख़ाली सड़ी रहिया आहिनि, जॾहिं त मीटर बि चालू आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते गैस बहाल कयो वञे। खोसकी प्रेस क्लब जी चूंड में अवामी आवाज़ जो रिपोर्टर सदर चूंडिजी वियो। खोसकी प्रेस क्लब जी गजाणी सरपरस्त आला मोहम्मद तारिक घुमण जी सदारत हेठि थी, जंहिंमें प्रेस क्लब जी नई बॉडी जी चूंड कई वई, जंहिंमें सदर ग़ुलाम रसूल खोसो, रोज़ानी अवामी आवाज़ नायब सदर शाहजहान लाखाटियो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद रहीम खोसो, मलाती सेक्रेटरी सिकंदर भुरगड़ी, ज्वाइंट सेक्रेटरी सागर PM मेघवाड़, ऑफिस सेक्रेटरी M रफ़ीक मेहरानपुरी, सोशल सेक्रेटरी अयूब भट्टी, ऑडिटर मोहम्मद सलीम खोखर चूंडिया विया। खैरपुर में पाकिस्तान ट्रेड यूनियन डिफेंस कैंपेन जे सॾ ते यूनाइटेड लेबर फेडरेशन जे सहकार सां अटे जे हथरादू बहिरान ऐं मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ फूल बाग खां पंजगुला चौक ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि जे मज़दूरनि ऐं पोलितनि वॾे अंग में शिरकत कई। रैली जी अॻवानी कामरेड सईद ख़ासकली, अमजद लाशारी, एजाज़ अब्बासी ॿिया करे रहिया हुआ। अॻवाणनि रैली खे ख़िताब कंदे चयो त हुकुमरान अवाम सां धोखो करे आवाम जो रतु चूसणु शुरू कयो आहे। हुकुमरान अटो, बिजली, गैस समेत समूरियूं शयूं महांगियूं करे खाइण जीअण जो हक़ खसी वरितो आहे। हुकुमरान पोलितनि जो इस्तेसाल करे रहिया आहिनि। प्रेस क्लब अॻियां पंहिंजे पुटनि ते हमिलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो। इन मौक़े ते सईद ग़ुलाम हुसैन शाह सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त ॻोठ जे बासर यूसी पीर शाहनवाज़ जे ज़िले मेंबर सईद बख्शल शाह पंहिंजे पुटनि ऐं हथियारबंदनि साथियुनि समेत संदनि पुटनि ते संदसि पुटनि शागिर्द सईद इरफान शाह, इंटर जे शागिर्द सईद वसीम शाह खे डंडा हणी सख़्तु ज़ख़्मी कयो आहे। ख़ुदाबाद पुलिस बासर जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल न पई करे। हुन चयो त जवाबदार खेसि पुटनि ऐं भाइरनि समेत क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन मुतालबो कयो त हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। सोबोदेरो में शहरी ताज सरवाण अॻूणे रिटायर्ड मेजर सैयद तसवर अली शाह जहानिया जे सोबोदेरो शहर जे जहानिया हाउस ते मंच कचहरी कुठाई वई, जंहिंमें नामवर सोशल वर्कर असलम अली सोतो, प्रोफेसर रोशन अली ख़ासकली, शाहनवाज़ हुमरो, लालन चन्ना ऐं सोबोदेरो जे सहाफ़ियुनि, अदीबनि, शाइरनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सिंध जी अज़ीम सक़ाफ़त जा गीत ऐं सूफ़ियाणी राग जी महफ़िल पिणु मचाई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk